ख्याल हूंदो सब माण्हू तुंहिंजो साथ ॾींदा ऐं दुनिया लाइ हिसाब हूंदो उस्ताद गुलाम शबीर समो आसिफ सन्नागाने जे म्यूजिक शोबे जे चेयरमैन उस्ताद गुलाम शबीर समो छा नालो अथसि? समीर अली शारिया समीर नाले जी खमीर नाले में रसूलुल्लाह चंदो सभी उम्र जो की पहला सुनरा मातम को माने मेरा पोड़ी तमाम जो घर निवास छबियो उम्र में ढूंढेगी अमर सब कोई पर चेहर जुदा जी नथी लगी करना जी मालूम जामी लगी करना जी मालूम जामी समीर फरमाइशा माग तक दुकान प्रोग्राम पूरा तक प्राब्रो अपन अच्छा काम हुआ है सुबेरे लेगी फरमाइश
Asal ada bukan dia bang. समीर फरमाइशा मां तकन दुकान प्रोग्राम आखिर आते खबर आता है अच्छा काम हुआ है सुबह लेगी फरमाइशा Asal ada bukan dia bang. जी नाज़रीन जनाबाग चौक ते वटि मौजूदु आहियूं जेको
सकाफ़त जो ॾियारो आहे। अचो त हितां जे माना ॻाल्हि ॿोल कनि उन्हनि जो छा चवणु आहे। केर मयार वो यार संदो केर मयार संदो केर मयार वो यार संदो केर मयार सुंदड़ी ते सिर केर न ॾींदो संदो केर मयार जीजल ते सिर केर न ॾींदो संदो केर मयार। साईं एकता जो ॾींहुं जेको आहे असां सिंधियुनि जे गॾु थियण जो ॾींहुं आहे ऐं असां दुनिया खे इहो मैसेज ॾींदा आहियूं हिन ॾींहं ते त असां सभु सिंधी गॾु आहियूं। हिन ॾींहं ते सिंध गॾु थींदी आहे ऐं हिकु इंतिहाई बहितर क़दम आहे ऐं असांजी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हीअ असांजे ईद जो ॾींहुं आहे। जीअं त असांजा जेके दोस्त आहिनि हिते जेके बि सिंधी क़ौम लथल आहे लाड़काणे में ऐं साफ़ी बि दोस्त आहिनि तमामु घणा ख़ुशी जे मौक़े में झुमरूं हणी रहिया आहिनि ऐं ख़ुशी करे रहिया आहिनि। एपटा जो ॾियारो अॼु मल्हाए रहिया आहिनि सुठे तरीक़े सां ऐं धाम धूम सां। सिंधी क़ौम सभा जहिड़ी असांजी ॾाढो झुमरूं ऐं ख़ुशियूं करे रहिया आहिनि। हीअ क़ौमी ईद जो ॾींहुं आहे, सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे ऐं सिंधी माण्हू हिन ॾींहं ते टोपी अजरक पाए दुनिया खे ॾेखारनि था त सिंधी शाहूकार तहज़ीब आहे ऐं पंहिंजे क़ौमी गीतनि ते रक़्स करे ॾेखारनि था त पंहिंजी क़ौम धरतीअ सां असां सिंधी माण्हू केतिरो प्यार था कयूं पिया। सिंध खे मुबारकबाद ॾियां थो त जंहिं तरीक़े सां सिंध जा माण्हू रोडनि रस्तनि ते सिंध जी सकाफ़त खे कल्चर खे उजागर कनि पिया मां सम्झां थो इहो क़ाबिल दीद आहे ऐं सॼी क़ौम खे मुबारकबाद ॾियां थो ऐं असीं इहो पैगाम ॾियूं था त अॼु सकाफ़ती ॾींहुं एकता जे ॾींहं जे हवाले सां असीं मुनज़िम आहियूं मुतहद आहियूं। सिंध हिकु जॻह ते गॾु आहे। हीअ जेको ॾियारो आहे असां ईद जीअं मल्हायूं था तमामु सुठो ॾींहुं आहे। हीअ जेको मीडिया जेको हिनखे उजागर कयो आहे सिंधी चैनलनि जेको हिनखे खयो आहे त जेको इहो सिंध जो सकाफ़त जो ॾियारो आहे। हीअ जेको ॾियारो आहे इहो सिंधियुनि जे लाइ ॾियारो आहे। हीअ मारूअड़नि जो ॾियारो आहे। हीअ हिन ॾींहं ते असां इहो मैसेज ॾींदासीं ख़ासि करे सिंध गवर्नमेंट खे त हिन ॾींहं जे हिसाब सां सकाफ़ती ॾियारे जे हिसाब सां महिरबानी करे हिन अहिड़ा प्रोग्राम इवेंट करायो जीअं सिंध जा जेके नौजवान जेको शऊर आहे उहो उजागर थिए। सिंध टुकरनि में न थींदी तक़सीम, जिंद टुकरनि में न थींदी तक़सीम। सिंध जी वहदत असांजी सकाफ़त।